जी नाज़रीन, मां हिन वक्त मौजूद आहियां HM ख्वाजा ऑडिटोरियम हॉल नवाबशाह में, जिथे ॻोठ सिंगार फाउंडेशन पारां सेमिनार मुनक़द कयो आहे। सेमिनार जो मक़सदु ज़राअत जे हवाले सां आम माण्हुनि जी मदद करण, यानी पैसे रक़म जी हवाले सां मदद करण बाबति आगाही सेमिनार मुनक़द कयो आहे। अचो त ॻोठ सिंगार फाउंडेशन जी इंतज़ामिया सां ऐं आयल कर्ज़ वठंदड़ माण्हुनि खां पुछूं था त वधीक इन बारे में छा था चवनि। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम डॉक्टर सोनिया राजपूत है और यहाँ पर जो है ॻोठ सिंगार फाउंडेशन वालों ने हमें इनवाइट किया। मैं एज अ वेटनरी ऑफिसर नवाबशाह डिस्ट्रिक्ट में काम कर रही हूँ और यहाँ पर जो है हम लोगों ने आकर ये देखा कि ये जो ऑर्गेनाइजेशन है ये बहुत ज़बरदस्त काम कर रही है, जो कि हमारे लाइफ स्टॉक डिपार्टमेंट में भी जो है लोगों को, जैसे PESF है और GSF है, ये जो ऑर्गेनाइजेशन है ये जो है बड़ा अच्छा काम कर रही है और लोगों को ग्रांट दे रही है, जो हमारे छोटे फार्मर्स हैं उन लोगों को उनकी वेलफेयर के लिए कर रही है। और यहाँ पर आकर मैंने जो है यहाँ पे इन्होंने लिंकेज भी प्रोवाइड किया कि मैं अपनी सर्विसेज के बारे में बता सकूँ, जैसे एक वेटनरी ऑफिसर का क्या काम होता है। हमारा काम यहाँ पर ये होता है कि हम जो जितने भी विलेजेस वगैरह होते हैं उधर जाकर जो है वो फ्री वेटनरी कैंप लगाते हैं। इसके अलावा जो है वैक्सीनेशन शेड्यूल के बारे में बताते हैं, एनिमल्स की ट्रीटमेंट के बारे में जो है वो उन्हें बताते हैं। इसके अलावा जो है वो हम इस तरह के सेशन करते हैं जिसमें जो है वो उनके लिए बेनिफिट हो आगे, जो भी हमारे गाँव के लोग होते हैं उनके लिए। बहुत शुक्रिया। बकरियुनि जे कारोबार सां हुयमि ऐं हाणे मां बकरियुनि जो कारोबार अॻिते वधाइण लाइ मूंखे PPF वारनि इहे कारोबार में हिसो ॾिनो आहे, 5 लख ॾिना आहिनि ऐं मां कारोबार में अॻिते वधी रही आहियां। ऐं औरतुनि खे इहो ई गुज़ारिश कंदमि त तूं अॻिते वधी पंहिंजो कारोबार शुरू कनि। हाणे औरतुनि में बि शहूर असांखे ॾिसी आयो आहे त औरतूं बि अॻिते वधी शहूर पैदा कनि ऐं औरतूं अॻिते कमाईंदड़ न हुयूं, पर हाणे औरतुनि में बि शहूर अची वियो आहे त कमु आहे, अॻिते वधनि। ग्रास प्रोजेक्ट यूरोपियन यूनियन जो फंडेड प्रोजेक्ट है, जो इंटरनेशनल ट्रेड सेंटर पाकिस्तान पावर डेलिवेशन फंड जे तावन सां असां ॻोठ सिंगार फाउंडेशन सां सिंध में 3 ज़िलनि में हली रहियो आहे, जंहिंमें खैरपुर आहे, शहीद बेनज़ीराबाद आहे ऐं सांगड़ आहे। असां हिन में ग्रांट्स ॾींदा आहियूं, जंहिंमें 3 कैटेगरीज़ आहिनि, जंहिंमें 3 करोड़ जी ग्रांट आहे हिकिड़ी, ॿियो 25 लख जी ग्रांट आहे, ॿियो 5 लख जी ग्रांट आहे। हिन वक़्त ताईं असां 3 करोड़ जूं 2 ग्रांट्स ॾेई चुका आहियूं, 25 लख जूं 6 ग्रांट्स ॾेई चुका आहियूं ऐं 5 लखनि जूं 42 ग्रांट्स ॾेई चुका आहियूं 3 ज़िलनि में। इन में इहो आहे त असां केलो आहे, खजूर आहे, टमाटो आहे, बसर आहे ऐं बकरियुनि जो कारोबार कंदड़ SMEs आहिनि ऐं वॾो माल जंहिंमें चौपाई माल, जंहिंमें गऊं आहे ऐं मेंह आहे, उहे कारोबार कंदड़ SMEs खे ग्रांट ॾींदा आहियूं। हीअ ग्रांट आहे, लोन आहे, हिकु दफ़ो अप्लाई कंदो, जेको बि उन खे विन कंदो, विन करण लाइ हिकिड़ो वॾो प्रोसेस आहे, उन मां गुज़ारे असां उन्हनि खे SMEs खे उहा ग्रांट ॾींदा आहियूं ऐं पंहिंजो कारोबार। हिन जो मक़सदु बहिराड़ी सतह न सिर्फ़ु हेसि ताईं रखंदासीं महदूद, पर उनखे कंटिन्यू उमेद करियूं था त खणी वेंदासीं ऐं उते वरी जेके हिननि जा रिक्वायरमेंट आहिनि, हाणे जीअं तव्हां ॿुधो पिए त काफ़ी माण्हू उनखां माज़ूर आहिनि, उन्हनि उहे बि SME तौरु सिलेक्ट थिया आहिनि। उनखां चऊं था त तव्हांखे जेकॾहिं सपोर्ट कंदासीं त उन्हनि खे के इश्यूज़ आहिनि त उन्हनि सुवाल पुछिया पिए त असांखे कीअं फैसिलिटेट कंदो, असांजे लाइ सहूलियत पैदा करियो। असां इन डॉक्यूमेंटेशन जे प्रोसेस में नथा अचूं, असांखे का अहिड़ी का आसानी पैदा करियो जीअं असां गॾिजी कमु करियूं। त उनजो सॼो अल्टीमेटली जेको फ़ाइदो आहे, असीं सम्झूं था त ख़ुशी थींदी त इहे जेके SMEs आहिनि उहे अदियूं आहिनि, असांजा भाइर आहिनि, या जेके असां वटि माज़ूर बि आहिनि उहे बि उन में अची विया आहिनि। त हाणे उन पंहिंजनि कारोबारनि खे वधीक सघारो बणाइनि ऐं उन्हनि खे वधीक मुफ़ीद बणाइनि त जीअं हुनजो कारोबार कामयाबु थिए। असांखे ॻोठ सिंगार फाउंडेशन जे तरफ़ खां जेको आहे सो असांखे 5 लख जी ग्रांट मिली आहे बसर जे फस पैदावार ते। बसर जा त असां हूअं ई आबादगार हुआसीं, पर ही 2 सालनि खां पोइ हिते ॾिसंदो त बसर टके दड़ी खपंदो, उन्हनि लाइ असांखे हिननि ग्रांट बि ॾिनी ऐं असांखे वैल्यू एडिशन बि ॾिनऊं त बाबा बसर तव्हां ही रखी सघो था, पोइ मार्केट जॾहिं अप थिए त तव्हां उहा उन में खपाए सघो था। पोइ कोल्ड स्टोरेज कंहिं खयो, कंहिं ब्राउन ऑनियन में जेको आहे सो हींअर बसर जो खणी थोरो रेट वधीक आहे, पर हींअर वरी ब्राउन ऑनियन जो 600 रुपया kg असांखे वञे पियो। असांखे हिननि 5 लख रुपए जी एड ॾिनी, असां उन मां जेको आहे सो पंहिंजो सेटअप सॼो ठाहियो आहे। माशाल्लाह असांजो कमकार सुठो पियो हले। ऐं सिकंदर आजाणू, ॻोठ सौदार खान आजाणू, जेको आहे UC मोरियो लाखो नज़द साबराओ।
करण जो मक़सदु इहो आहे त जेका बि असांजा नंढी सतह जा जेका फार्मर्स आहिनि या असांजा SMEs आहिनि जेको कारोबार कंदड़ आहिनि, स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़िस कनि था, उन्हनि जो हिकिड़ो लिंक डेवलप कयो वञे डिफरेंट डिपार्टमेंट सां। जीअं त असांजो लाइव स्टॉक डिपार्टमेंट आहे, एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे, चैम्बर ऑफ कॉमर्स आहे। असांजे SMEs खे बिज़नेस त उहो कनि था पर उन्हनि खे इहो ख़बर न आहे त असांखे राब्ताकारी जे लाइ कंहिंसां राब्तो करिणो आहे। जेकॾहिं को लाइव स्टॉक ते बिज़नेस करे पियो त उनखे इहो ख़बर न आहे त मूंखे लाइव स्टॉक जे बारे में इंफॉर्मेशन वठणी आहे, वैक्सीनेशन जे बारे में इंफॉर्मेशन वठणी आहे त मूंखे कंहिंखां वठणी आहे। जेकॾहिं कोई एग्रीकल्चर में कमु करे थो त उनखे इहो ख़बर न आहे त मूंखे एग्रीकल्चर में कंहिंखां इंफॉर्मेशन वठणी आहे। ऐं उन सां गॾोगॾु मार्केट लिंकेजिस जे हवाले सां बि उनखे ख़बर न आहे त जेकॾहिं असांखे मार्केट ते डायरेक्ट असांखे अप्रोच करिणो आहे त असांखे कंहिंसां लिंक करिणो आहे। त बेसिकली जो हिन बिज़नेस लिंकेजिस हैकाथॉन जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ो लिंक क्रिएट कयो वञे डिफरेंट डिपार्टमेंट्स ऐं जेको स्मॉल एंड मीडियम लेवल ते एंटरप्राइज़िस आहिनि या जेको कारोबारी शख़्स आहिनि उहो मिली करे कीअं पंहिंजे कारोबार खे बहितर करे सघनि था ऐं पंहिंजी जेका प्रोडक्शन आहे उनखे कीअं वधाए सघनि था। इहो हिन जो मक़सदु आहे। जी नाज़रीन, अवां ॻाल्हियूं ॿुधियूं अॼु की हिन प्रोग्राम जूं जेको ॻोठ सिंगार फाउंडेशन पारां कयो वियो हो। हिते जी इंतिज़ामिया जो चवणु हो त असां आम माण्हुनि खे पंहिंजे पैरनि ते बीहारण जे लाइ तक़रीबन जेको आहे सो 5 लख खां वठी 3 करोड़ रुपए ताईं ग्रांट यानी कर्ज़ न बल्कि ग्रांट मदद तौरु ॾेई रहिया आहियूं। उन ते हिन गुफ़्तगू कई ऐं हिते आयल उन्हनि माण्हुनि बि ॿुधायो त जिन असां ॻोठ सिंगार फाउंडेशन खां पैसा वठी उन मां एतिरो रोज़गार करे पंहिंजनि पैरनि ते बीह चुका आहियूं। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्हा सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।